अस्सलाम वालेकुम दोस्तों ही प्यार ऐं मोहब्बत भी अजीब शइ है। जेके मिलंदो आहे उहो दुनिया जो ख़ुशि नसीब इंसान हूंदो आहे ऐं जेके न मिलंदो आहे उहो वीचारो घिटिन में ऐं रोडनि ते बाग़नि में मतिलबु हर जाइ ते तव्हांखे ख़्वार नज़र ईंदो। ऐं हीउ जेको किरदारु आहे हिन खे तव्हां गौर सां ॾिसो। हीउ पंहिंजे कंहिं दोस्त जे सहारे ते ज़िंदा आहे त उहो हिन खे हिन जे जेका आहे सा महबूबा जेका हिन जी प्यारी आहे उन खे ई तलाश करे ॾींदो ऐं उन जे ज़रिए ई उन खे माणींदो। अचो त ॾिसूं था। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ज़ालिम अथई, पर प्यारा इहो आशिक़नि जा नाला त गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड में शामिल ई कोन कंदा आहिनि। तूं कीअं थो चवें इहो? अरे प्यारा मां तुझी सॼी हिस्ट्री लिखी मोकिलींदुसि। हाँ यानी मूंखे सॼी दुनिया में ख़्वार कराईंदे? अरे चरिया मशहूर त थींदे न तूं, सॼी दुनिया में मशहूर थींदे। ॾिस प्यारा तूं मुंहिंजे इमोशन सां खेॾण जी नाकाम कोशिश न कर। ठीकु आहे त पोइ हुनजी तूं पचर छॾ, उन वेचारी खे हाणे सुकून सां ज़िंदगी गुज़ारण ॾे। यार प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ज़ालिम अथई। प्यारीअ जी दीदार जे लाइ मां पंहिंजे अखियुनि जो पाणी सुकाए छॾियो आहे यार। हाणे छा थींदो? तुंहिंजी प्यारी त हाणे 10-12 जी मां हूंदी। हाँ 10-12? हाँ हरू भरू हुनजे आसरे में पंहिंजा सॼा वार अछा करे छॾिया थी। प्यारा आशिक़ मजबूर आहे, भली केॾो बि कंधार हुजे, मां पंहिंजी प्यारीअ जे पाचे सां बि प्यार कंदुसि। हा हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं चवीं त मां प्यारी खे तलाक ॾियारियां पोइ शादी कंदे? हाँ 100 भेरा कंदुसि। 100 भेरा न, शादी हिकु भेरो थींदी आहे। हाणे मां वञा थो, पोइ तोखे ख़ुशख़बरी थो ॾियां। हाणे हिनखे आसरो ॾेई त वठी वियो आहे, पर हाणे अॻिते छा थो थिए उहा ॾाढी हिकिड़ी दिलचस्प सूरत हाल थींदी। सो वधीक वरी उहा सूरत हाल ॾिसूं त तव्हांखे अंदाज़ो थींदो त हाणे हीउ हमराह जेको आहे सो पंहिंजे मक़सद में केतिरो कामयाबु थी वञे। अचो त ॾिसूं। पंहिंजी बनूस बा परे कर। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ज़ालिम थी प्यारी। धूड़ पई तुंहिंजी हिन ज़िंदगीअ ते। केतिरा भेरा तोखे मना कयो अथमि त मुंहिंजो रस्तो ईअं न रोकींदो कर। जॾहिं तोखे ॾिसंदी आहे न त मुंहिंजो सॼो ॾींहुं किनो गुज़रंदो आहे। पर प्यारी मुंहिंजो त सॼो ॾींहुं तुंहिंजे हसीन सपननि में गुज़रंदो आहे। ॾिस सोजरा, हाणे असां मैच्योर थी विया आहियूं। उहो ज़मानो वियो यूनिवर्सिटी वारो। हाणे मां 10 ॿारनि जी मां आहियां। ॾिस प्यारी मां तोखां सवाइ मरी वेंदुसि, मूंखे पंहिंजो कर, मूंखे तूं सहारो ॾे। परे थी सोजरा, मूंखे त तो मां धप थी अचे। धपरीला माण्हू मूंखे ज़रा कोन वणंदा आहिनि। प्यारी तोखे हासिल करण जे लाइ मां रोज़ आबे ज़मज़म में विझंदुसि, ईरान जा अतर इस्तेमाल कंदुमि, फ्रांस जी खुशबू इस्तेमाल कंदुसि। तूं फिक्र न कर, तोखे का धप न ईंदी, खुशबू ही खुशबू। तूं वञी थो या माण्हुनि खे घुराए तोखे पादर हणायां? मां तुंहिंजे इश्क में सॼी उमिरि पादर ई त खाधा आहिनि, पर अॼु जेकॾहिं मूंखे पादर मिलिया तॾहिं बि ख़ैर आहे, को मसइलो न आहे। कुर्बान ये पादर तुंहिंजा बि। तोबा वड़ो को नो धई। ओ अदा, ओ भाव हेडे त अचो, जल्दी अचो। हेडे से मूंखे केतरी देर खां तंग थो करे। अचो कुचस। अब मुझे प्यारे भुलिजी बि तव्हां ईअं न कजो जेको हिन किरदारु कयो आहे, ऐं हिनखे अहिड़ी ठाहूकी मार मिली आहे जो ही कुछ वक्त ताईं हिनखे यादि रखंदो। ये खबर प्यारा, ये खबर इश्क में मज़ो आए न। ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, ख़ुदा जी मार पवंदनि मूंखे क्लियरेंस सेल जो माल समझी कुटियो अथऊं। हाणे ख़बर पई न, लॻे तो तूं पादरनि जो आदी थी वियो। हाणे केसी ताईं मां तुंहिंजे धक्कनि खे जेको आहे टकोर कंदुसि। हाणे प्यारी खे विसार, इहो तुंहिंजो ख्वाब कॾहिं बि पूरो न थींदो। ईअं वरी कीअं पोते मुड़ी कोन ॾिसबो, तो प्यारी खे पंहिंजो करे ॾेखारींदुमि। न प्यारा, मूंखे बि अॼु वॾियूं सत सूरियूं ॿुधायूं अथई, वॾी उमेद खणी वियो हुअसि मां। कुझु कर प्यारा, कुझु कर। ज़िंदगी ॾाढी ॾुखी, ॾाढी ज़ालिम अथई। ऐं हाणे
जेका हिनखे मार मिली आहे यकीनन तव्हांखे अहसासु थियो हूंदो त इहो कमु जेको आहे सो ग़लति आहे ऐं ईअं न थियणु खपंदो। पर हाणे तंहिं हूंदे बि हीउ किरदारु कोन थो सुधरे। हे चए थो मां हर सूरत में इनखे हासिलु करे रहंदुसि। साईं हीउ हमरा ॾाढो ज़िदी आहे ऐं हर सूरत में पंहिंजे हिन प्यारे खे हासिलु करण जे चकर में आहे। उन लाइ हुन हिकिड़े पंहिंजे मुर्शिद खां पंहिंजे पीर खां हिकिड़ो तावीज़ वरितो आहे। त उन तावीज़ जो जेको ज़ोर आहे उहो इहो आहे त हुनखे पाणी में मिलाए पीआरींदो त उहा प्यारी हिनजी थी वेंदी। हाणे ॾिसो त हीउ हिनखे कीअं थो पंहिंजी प्यारे खे हासिलु करे ऐं तावीज़ मिलाए पीआरे। मुर्शिद साईं तावीज़ ॾिनो आहे, प्यारी खे पाणी में मिलाए पीआरींदुसि, प्यारी मुंहिंजी थी वेंदी ऐं पोइ मुंहिंजे अॻियां पिया हूंदी। हा प्यारी, हिनखे पाणी में मिलाए रखां जेसिताईं प्यारी अचे। वाह 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 वाह, मज़ो अची वियो ऐं हाणे तावीज़ पाणीअ में मिलाइजी वियो। पर यार सोचरा प्यारा, प्यारी पींदी कीअं आहे? सोचरा प्यारा, फकीर खे खैरात ॾे न। फकीर माफ़ कर, मां खुलियो न आहे। खुलियो न आहे तोखे खुलियो मां थी या? फकीर जान छॾ हट, जान छॾ, पचड़ छॾ साईं, निकुर जा निकुर। छो पेर पटियां? गर्मी केॾी आहे ॿाहिरि, मूंखे पाणी पीआर। न न पाणी न, प्यारी जो पाणी आहे, प्यारी जो पाणी आहे। अबा प्यारी बोल मारे छॾिए। ये तावीज़ मिलियल हो हिन में मुंहिंजी प्यारीअ जो। तावीज़ मिलियल हुयो? बिजली भरी है मेरे आगे आगे में, देखेगा जो वो जले जाएगा। नो 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 बोल बोल। ये आम ज़िंदगीअ में बि थींदो आहे ऐं पर तव्हां भुलिजी बि तव्हां ईअं न कजो। तव्हां ॾिठो त तावीज़ कीअं यानी उबतो लॻी वियो। तावीज़ हुन ठारायो ऐं पीर खां वरितो पंहिंजी महबूबा जे लाइ, पंहिंजी प्यारी जे लाइ, ऐं उहो खदड़ो फ़कीर पी वियो। हाणे तावीज़ हुनखे लॻी वियो, हाणे उहो हिनजे कढे, हाणे हिन मां जान कीअं छॾाए, मरी वियो वीचारो। सो ॾिसो अॻिते हली छा थो थिए।